जी नाज़रीन, वफ़ाक़ जे तरफ़ां मुसलसिल पेट्रोल जी बमबारी अवाम मथां जारी आहे। गुज़िरियल राति 30 रुपया फ़ी लीटर पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि ते वधाइण ख़िलाफ़ ठुल्ह जो शऊर जागी पियो आहे। ठुल्ह जो सिविल सोसाइटी, सियासी, समाजी ऐं मज़हबी धुरियूं ठुल्ह जे मेन चौक रहबर चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे एहतिजाजनि पंहिंजूं गाॾियूं बंदि करे हलिया विया आहिनि। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त जेको गुज़िरियल राति महांगाई जो बम किरायो आहे उन ख़िलाफ़ असां एहतिजाजनि पंहिंजूं गाॾियूं बीहारींदा आहियूं जेतिरे ताईं वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजो वधायल जेको रेट आहे वापसि न वठंदो। हिते धरणो लॻियल आहे शहरनि जो। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक छा चवणो आहे। अदा जॾहिं पेट्रोल महांगो थियो राति खां वठी असांखे पेट्रोल मिलणु बंदि थी वियो ऐं जॾहिं ॾिठोसीं आयासीं पेट्रोल पंप ते 30 रुपया पेट्रोल महांगो थी वियो। हाणे माण्हुनि में कुवत फ़र्क़ु ख़रीद बची ई न आहे। 211 रुपया में पेट्रोल विकिरो थींदो, कहिड़ो माण्हू पेट्रोल ख़रीद कंदो? न सिर्फ़ु पेट्रोल पर आम वाइपे जूं जेके शयूं आहिनि सभु, उनमें घी, खंडु, दाल, अटो सभु शयूं महांगू करे छॾियूं हुकमराननि। हुकमराननि जी बेस इहा, हुकमराननि जी नाअहली आहे, हुकमराननि जी चओ थो बेहयाई आहे। कॾहिं बि पाकिस्तान में इन क़िस्म जी बेहयाई, नंढियूं नंढियूं बेहयाऊं बेगरतायूं कंदा हुआ हुकमरान, नंढियूं नंढियूं। हिननि तमामु वॾियूं बेगरताई जूं हदूं पार करे छॾियूं आहिनि शहबाज शरीफ़, ज़रदारी एंड को ऐं हिननि जी कंपनीअ। तव्हां ॾिठो अॻु में माण्हू इहो सम्झनि पिया त इमरान ख़ान जेको वॾी तबाही आणे छॾी, इमरान ख़ान हीअं कयो, पर हाणे अञा महीनो मस गुज़रियो आहे जंहिंमें 10 ॾींहंनि जे अंदरि वफ़ाक़ी सरकार 2 दफ़ा पेट्रोल में इज़ाफ़ो करे 30 रुपया हिकु दफ़ो, 3 दफ़ा ॿियो दफ़ो, माना 60 रुपयो। अञा बि हू चवनि था आवाम खे त तयारु रहो। इन जे करे ग़रीब माण्हू जेको हिकिड़ो वेलो खाइण लाइ मजबूर आहे, 400 रुपया 500 रुपया हुनजी मज़दूरी आहे ऐं 1000 खां 1500 रुपया डेली जो ख़र्चु आहे। इन जे करे हू फाका कशी ते मजबूर थी वियो आहे। अवाम जेकॾहिं तव्हां उनखे रिलीफ न ॾींदव त हू हथियार खणंदो। सही ज़ाहिर आहे, तेल तव्हां एतिरो महांगो कंदो त माण्हू गाॾियूं किथां हलाए सघंदा? ज़ाहिर आहे माण्हू रोडनि ते गाॾियूं छॾे वेंदा। ही सभई रिक्शा, ही सभई गाॾियूं, ही कार रोड ते बीठी आहे ऐं अनेक गाॾियूं ॿियूं रोडनि ते बीठियूं आहिनि। माण्हुनि ईअं कॾहिं न थियो आहे, तारीख़ में ईअं न थियो आहे त माण्हू पंहिंजूं गाॾियूं छॾे हलिया विया हुजनि। हिननि हुक्मराननि जो हितां जे अवाम सां को बि सरोकार कोन्हे। ही उन्हनि जा नुमाइंदा आहिनि। गुज़िरियल 10 ॾींहंनि में उन्हनि जे चवण ते हिननि पेट्रोल डीज़ल 60 रुपया महांगो करे हितां जे ग़रीब मिसकीन पुरित माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। अवां ॾिसो रहबर चौक ते सभिनि माण्हुनि पंहिंजूं गाॾियूं बीहारे छॾियूं आहिनि। एतिरे क़दुरु जो क़ौमी अवामी तहरीक जो मर्कज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी एडवोकेट रोशन कंदरानी एहतिजाजनि पंहिंजूं गाॾी छॾे वियो आहे। हुनजो इहो चवणु आहे त असां ग़रीब मिसकीन माण्हू तेल फ़ो नथा करे सघूं। जॾहिं असां वकील थी करे तेल फ़ो नथा करे सघूं, पोइ ग़रीब मिसकीन हारी नारी मज़दूरनि जो छा थींदो? हाणे दिहाड़ीदार मज़दूर ॾींहं में हिन वक़्तु जेको आहे न 200 खां 250 रुपयो खणे थो। हिन घाटे टोड़ महांगाई पाकिस्तान जे हुकुमराननि हिकिड़ो ॿधी कयो आहे पाण में। हो लुटे खाए लही वञे, वरी ॿियो अचे, ॿियो लुटे खाए वञे, वरी टियों अचे। हिननि पाण में हिकिड़ो नानी वेड़ो शुरू कयो आहे। पाकिस्तान जे अवाम सां हिकिड़ो ज़ुल्म करे छॾियो अथऊं। घाटे टोड़ महांगाई थी वियो आहे, यानी अवाम ते हिकिड़ो बम किराए छॾियूं। हाणे ग़रीब अवाम जेको दिहाड़ी में ज़्यादातर 90% पाकिस्तान जे अंदरि ग़रीब अवाम आहे, जेको मज़दूर आहे, हारी आहे, मिसकीन आहे, ग़रीब आहे, पुरियत आहे। हाणे 90% अवाम उहो महांगाई कहिड़े कहिड़े ग़मो ॾे। असां इहो चवंदासीं अॻु हफ़्ते में 30 रुपया चाढ़ियूं, वरी 30 हाणे चाढ़ियूं, 4 ॾींहंनि जे अंदरि 5 ॾींहंनि में 60 रुपयो चढ़ी वियो, 62 रुपयो, हाणे 212 रुपया थी वियो आहे। साईं असांखे महांगाई सफ़ा अर्श वरितो आहे। असांखे कमाई रोज़ी का शइ कोन्हे, रस्ता बंदि कयूं बीठा आहियूं। हाणे असांखे कहिड़ी रोज़ी थींदी? जाॾे काॾे महांगाई वधाए छॾियऊं, सब्ज़ी वधाए छॾियऊं, खंडु वधाए छॾियऊं, गिहु वधाए छॾियऊं। असां ग़रीब माण्हू 100-2 कमाइण वारा, रोशके वारा सॼो ॾींहुं पिया आहियूं, वेठा आहियूं रक्शे ते, रोज़ी बि न आहे। स्कूल जी न फीस वधे थी, न छा वधे थी, का शइ बि नथी वधे। असांखे उहो ई हिसाबु किताबु आहे, उते ई बीठा आहियूं।